सम्झां मूंखे जगह था ठाहियूंसीं जॻह ठाहींसि थो सो असां सां गॾु आहे मनु फ़क़ीर न मनु फ़क़ीर असांखे एयर लेयरिंग सेखारे थो पियो ॾिसूंसि त हीअ कीअं थो एयर लेयरिंग करे अच्छा हीअं खल लहंदीसि हा ठीकु आहे ज़बरदस्त किथां सिखी आई आहियूं ऑस्ट्रेलिया तूं सिखी आई आहीं हा सो हीअ मनु फ़क़ीर आहे साईं ऑस्ट्रेलिया मां सिखी आयो आहे ॾिसोसि हीअ खल लाहे थो हिनजी पोइ लीमे जो असां एयर लेयरिंग तरीक़ो तव्हां दोस्तनि खे ॾेखारियूं था माना सिर्फ़ु छिलको लाहिणो आहे न ईअं न ठीकु आहे थोरो ॿुधाए थो वञु असांखे थोरो ख़बर पए छा अच्छा सही सही माना हितां खां पाउर निकिरंदियूं अच्छा सही अच्छा सो हीअ पहिरीं लेयर जो छिलर जेको आहे इहो लहे थो पियो छा ॻाल्हि आहे तूं सॼे वरी कपिड़े साफ़ करे थो पियो त जीअं जेको आहे वेस्टेज आहे निकिरी वञे हाणे थोरी मिटी खणे थो हा सो हाणे इहा मिटी खणे थो मिटी खे चौधारी इन टारी खे पूरेसि थो पियो त जीअं थोरी घणी ॿी मिटी खणी वञे न ईअं सही आहे खोड़ सो मिटी जेका आहे उहा चौधारी टारी में लॻी वई आहे सो हाणे छा चवंदा थेली खणे थो थेली सां हुनखे पैक थो करे त जीअं हवा न लॻे हुनखे ऐं उन घुट में ही पाड़ूं निकिरनि हीअ वरी हिनखे अच्छा हीअ मिटी जेका थोरी आली आहे त हा सो लीमे जो एयर लेयरिंग जो तरीक़ो तव्हांजे साम्हूं अच्छा हीअ घणनि ॾींहंनि में तयारु थींदो 15 ॾींहंनि में 15 ॾींहंनि में छा थींदो आहे हिन में 15 ॾींहंनि खां पोइ हिन में पोइ हितां कटे हा पोइ ॿियंधि हणिणो पवंदो अच्छा सही सो 15 ॾींहंनि खां पोइ अच्छा हिन में पाण पाड़ूं ज़ाहिर थियनि थियूं हा बसि हितां अंगूरबो ठीकु आहे सही इहो तरीक़ो हिकिड़ो हिनखे बि ॿधिजी छॾियसि गुड सो ठीकु ठही वियो ठीकु आहे गुड सो हीअ आहे नंढी सी टारी तक़रीबन फुट खनि या फुट 100 फुट आहे